छोकिरी हिकिड़ी आहे, हुनजो रांग नंबर लॻी वियो आहे ऐं उनजो हरकतूं जेके आहिनि त के अणवणंदड़ आहिनि। हिकिड़ी पोड़ी माई आहे, उहा उनखे सम्झाए पई, उनखे चयो अम्मा हीअ छा पई करीं तूं, वरसे विझो कान। माना हुनजो मतिलबु ॿुधाए पई त मुड़ुस सां विड़ियो वेठी ऐं वरी उहो चग आहे त उन सां तो गॾी थी वठी, उन सां तो ख़ुशि आहीं। तोखे ख़बर आहे जो नतीजो छा निकिरंदो, पोइ छा थींदो, कहिड़ी तुंहिंजी हालत थी, तोखे अंदाज़ो ई तोखे न आहे। लतीफ़ साईं, इन ख़ूबसूरत जेको आहे इहो क्रानिक मसइलो आहे असांजी सोसाइटी जो, ऐं सम्झां थो अॼु जे दौर में तमामु ख़तरनाक सूरत हाल थी वई आहे। केरु बि कंहिंसां वफ़ा नथो करे ऐं सभई माण्हू ॼण त हिक ॿिए सां ठगी था कनि। पोइ छोकिरी खे सम्झाए थी त वरसे विझो कान, वरसे विझो कान, खरसे खिलूं पाई। भोरी मुंद अॼाण, ए भोरड़ी, ए चरी छोकिरी तोखे ख़बर कोन्हे का, भोरी मुंद अॼाण, कण छॾियो तूं मेड़ीअ। हीअ अन्न आहे, हीअ अन्न छॾे तूं तूतड़ पिए खाईं, तोह पिए खाईं, तोह सां पेट भरिबो छा। हीअ अन्न आहे, तुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजो हक़ु आहे, तुंहिंजो अन्न आहे, त उहो ई तोखे खाइणो आहे, ॿिए पासे तोखे ॾिसणो बि कोन्हे को। वरसे विझो कान, वरसे विझो कान, खरसे खिलूं पाईं। भोरी मुंद अॼाण, कण छॾियो तूं मेड़ीअ।